क्यों आराम आराम सां अॻे खे ॾिसो मां कुछ भी ॿुधण नथो चाहियां। असांजे सरदारी घराणे के 150 साल अॼु ताईं शिकस्त नाहे मिली। मुंहिंजी रिया मां हिकु लौंडो सभ खां वॾे सरदार जी धीउ खणी वियो आहे। इहो ॿुधी मरण जो मक़ाम आहे। माई पग ओसी ताईं न पाईंदुसि जेसी ताईं उन लौंडे जो लाश मुंहिंजे कदमनि में न उछलाईंदे। जलाल तूं घबराए न बाबा साईं। अॼु शाम ताईं उन कमीणनि जो लाश ऐं उन कमीण घणनि ॿ चारनि तूं घबराए न बाबा साईं। अॼु शाम ताईं मां उन्हनि जा लाश अची तुंहिंजे पेरनि में उछलाईंदुसि। इहा पग खणी पंहिंजे हथनि सां तुंहिंजे मथे ते रखंदुसि। जेकॾहिं मां ईअं न कयो त मुंहिंजो नालो जलाल खान न आहे। हेलो हेलो सरदार सावण खान तो ॻाल्हायां। सरदार साहब भला धीअ जी शादी में एॾो मसरूफ़ हुयो छा? मां तो जो इहो मतलब न समझम राणा। कहिड़े मतलब जी ॻाल्हि कर रहा नहीं चंदुसि। हाँ सुनो कौन इहो ॾे। हेलो सरदार सावण खान पियो ॻाल्हायां। साॻी टेम्पो हुजे। सरदार सावण खान तो ॻाल्हायां। सरदार साहब भला धीअ जी शादी में एॾो मसरूफ़ हुयो छा? मां तो जो इहो मतलब न समझम राणा। कहिड़े मतलब जी ॻाल्हि करियां? मतलब त पूरो थी वियो सरदार साहब। मां तुंहिंजी इहा बकवास अञा भी कोन समझी सघियुसि। सरदार साहब लॻे थो उमिरि सां गॾु तुंहिंजो अकुल बि पोड़ो थी वियो आहे। तुंहिंजे इतला लाइ हर वक़्तु मां इलेक्शन में तोखां सीट खटी वरिती आहे। हिन इलाइक़े में तुंहिंजी सरदारी जो ख़ात्मो।
all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. What keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. Oh, yeah, I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong. You got me like, oh yeah, I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong. Hey, it's too late to try to go contain it. A generation fueled by creation. We live lives on a small screen nation. We control the airwaves, no negotiation. I refuse to think we need saving. Something good will come from creation. And when we think that the world is too anxious, we'll adapt, evolve, survive and save it. What keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्यों आ साईं? पोजीशन संभालो। क्यों? फर्स्ट क्लास। रंगार खेलो का यार। अच्छा पोजीशन संभालो। बिस्मिल्लाह पी लो। उमेद वाह कितने होने खड़े होने मथे आना हिनजी पासिंग में ना अचा त कोन हुया ना ना हा सही आहे हाणे तो असां सीन वर जाए हिकिड़ो जेको मां हुनखे चवां थो दखली चवां थो मूंखे गोली लॻे थी गोली लगे थी Fazul Samidu 0300 313 4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबा दें।